अञा चो त पाण कबीर लतीफ़ वारे अॼोके क्लास में अजीब क़िस्म जो हिकिड़ो पाण सबक था पढ़ूं ऐं जंहिंमें पाण बि शामिलु आहे। ज़िंदगी जो सफ़र अलाए कॾहिं खां शुरू थियो आहे, कॾहिं खां अचे पियो, अलाए केतिरो वक़्तु हलंदो, ख़बर ई कान्हे। के जेको आहे सो आया विया हलिया, के आया आहिनि वेंदा, पोइ उन में रहंदो केरु बि कोन। ऐं बसि इहो जेको हाल जेको आहे, हाल में मिलिया आहियो, उन में जेकी कुझु जेको माण्हू करे सघे थो उहो ई हुनजे अख़्तियार में आहे। ऐं ज़िंदगी जो सफ़र आहे, इहो बीहंदो कोन। ऐं असीं केतिरी बि कोशिशि करियूं, असीं हिन ज़िंदगी जे इन सफ़र खे इनखे बीहारे नथा सघूं। इन घड़ियाल खे कबीर साहब थो चवे, आए हैं सो जाएंगे। ही शौर जो सफ़र, और शौर जो सफ़र में ज़िंदगी जो सफ़र किथे बीठो आहे। ऐं उन में अहम शइ वरी माण्हू आहे। ज़िंदगी जो तालुक ॿियूं सभु शयूं आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी आहे, पर उन्हनि सभिनी जो तालुक माण्हू सां, माण्हू जी ज़िंदगीअ सां, ऐं माण्हू जो तालुक आहिनि सॼी काइनात सां। कबीर साहब चए थो, आए हैं सो जाएंगे, राजा रुल्क फ़कीर। हिकु संघासन चढ़ चले, उन के वञी फांसी ते चढ़िया। हिकु संघासन चढ़ चले, हिकु बंद जात जंजीर, ऐं ॿिया वरी के कैदनि में कड़जी विया, जंजीरनि में ॿधी विया। माना हिन दुनिया में जेको बि आयो आहे, कबीर साहब चवे थो, अमीर हुजे, ग़रीब हुजे, फ़क़ीर हुजे, बादशाह हुजे, हरनी खे हिकिड़े ॾींहुं हलणो आहे। सभिनी खे महल छॾिणो आहे। जेको दुनिया जो जेको तख़्त आहे, इहो सभिनी खे हिकिड़े ॾींहुं छॾिणो आहे। के फाइनि ते फटकंदा, के ॿधिजी वेंदा हलिया। इहे न सम्झो तव्हां ॾाढायूं था करियो, तव्हांखे केरु चवण वारो कोन्हे, की कुझु बि कोन थींदो। हिकिड़ा बंदे मन में ॿीजा करे अलाह कुदरत जा पंहिंजा फ़ैसिला, उनखे केरु बची सघे थो। हाणे हिनखे सिंधी में पाण तर्जुमो कयो आहे, ध्यानु सां ॻाल्हि ॿुधिजो। ऐं तो तव्हां मुंहिंजे साम्हूं जेके वेठा आहिनि, उहो अंग्रेजी बि उनखे अचे थी, उर्दू बि अचे थी, सिंधी बि अचे थी, ॿियूं ॿोलियूं बि हाणे एॾियूं ॾुखियूं न आहिनि, हिंदी बि तव्हांखे अचे थी। पर हिननि माण्हुनि जी ॿोली केॾी सादरी ऐं केॾी सवली आम माण्हू वारी ॿोली आहे। मूं बि कोशिशि कई आहे त उनखे आउं सिंधी ॿोली जो अहिड़ो ख़ूबसूरत रंग ॾियां, जो लतीफ़ साईं जी शाइरी जो रंग आहे। असांजी ॿोली ॾाढी शाहूकार ॿोली। अलाह हिन में केतिरा ख़्याल, ख़्वाब ख़्याल, अलाह केतिरा ख़्वाब, केतिरियूं कहाणियूं, केतिरा किसा समाया पिया आहिनि। जे अखर अखर में जेको आहे ईअं सम्झो त दुनिया आहे अखर अखर में। पाण ते कॾहिं गौर फ़िक्र करण जी कोशिशि ई कान कई आहे। ॾाढी ताज़ी शाहूकार ॿोली। रहंदो कोन फ़क़ीर राजा तोरे राजधानी, रहंदो कोन फ़क़ीर राजा तोड़े राजधानी, के जरबा में जंजीर, के जंजीर में ॿधबा, के जरबा में जंजीर, के फटकंदा फाही ते, के फाही चढ़ंदा फायनि में फटकंदा। के इहे न सम्झनि असांखे कुझु बि कोन थींदो। सभिनी खे हिसाबु ॾियणो आहे। लतीफ़ साईं चवंदी विझार जेके हुआ, हीरो लाल जेके विंझींदा हुआ, जेके ॿुड़ा जेके हिन मुंडनि में जेके ॿुड़ा विझंदा हुआ, उहे विया आहिनि।
वियासे विंझार हीरो लाल विंधीन जे तनी सदा पोयां हाणे पोयां छा पिया कनि अॻियां उन्हनि सभिनी खे सलाम आहे उथी बि सलाम आहे पोइ छा पिया कनि लतीफ़ साईं शिकायत पियो करे थी चङनि माण्हुनि जो औलाद हुआ सुपत भरिया हुआ तव्हां कुपत छो पिया करियो सुपत भरिया सुपरी कुपत कीअं करियो थोरे घणे ॾींहं माण्हू वञनि मरियो पोइ अॼु को सुभाणे थोरे घणे ॾींहं माण्हू वञनि मरियो तेसीं कुर्ब करियो जेसीं जहिड़ा आहियूं जहान में ठीकु आहे कुपत में काहे पिया आहियो ऐं असांखे नथा मञो असांखे नथा ॿुधो तव्हां पंहिंजो पाण खे सभु कुझु सम्झी वेही रहिया आहियो पर हिकिड़ी महिरबानी करियो तेसीं ताईं जुदा न थियो तेसीं ताईं अलॻि न थियो तेसि ताईं घटि में घटि असांजे अॻियां न विढ़ो असांजो रूह रहियूं थो थिए असीं नथा बर्दाश्त करियूं तव्हांजो विछोड़ो तव्हांजो रोइणु तव्हांजो विढ़णु असांखां बर्दाश्त नथो थिए जेके तव्हांखे हरंदो ई तव्हांखे जेकॾहिं करिणो आहे तेसीं कुर्ब करियो हर नस्ल ईंदड़ जेको लफ़्ज़ आहे नस्ल आहे जेको कावड़ियो पियो आहे कावड़ियो थो वञे उनखे इहा दरख़्वास्त करे नस्ल जा नस्ल बची वेंदा आहिनि ऐं पोइ सदाईं तव्हांजो जेको मुस्तक़बिल तव्हांजो शानदार थींदो तव्हांखे केरु छॾींदो ई कोन हीअं वॾे खां वॾो ख़तरो हर वक़्तु तलवार जेका लटकी पई आहे ॼण मूंखे पुटु छॾे वेंदो मूंखे बाबो छॾे पियो वञे मूंखे भाउ छॾे वियो मूंखे भाउ छॾे वेंदो रहंदो केरु बि कोन पर जेसीं आहियो तेसीं हिक ॿिए सां कुर्ब करियो तेसीं कुर्ब करियो जेसीं जहिड़ा आहियूं जहान बाक़ी हीउ फ़ैसिलो आए ऐं सो जाएंगे राजा रुणक फ़क़ीर हिकु संघासन चर्चा जेके तव्हां माण्हू खे मारींदो त तव्हांखे मारींदा तव्हांखे फांसी ईंदी जेके तव्हां ॿियनि माण्हुनि खे ग़ुलाम बनाईंदो तव्हांखे बि जेको आहे ग़ुलाम बणिजणो पवंदो तव्हांखे बि ज़ंजीरूं पवंदियूं तंहिंजे करे तेसीं कुर्ब करियो जेसीं जहिड़ा आहियूं जहान में लतीफ़ साईं कीअं शिकायत करे वियासीं विंझा ॿियो भला माण्हू विया आहिनि हीरो लाल विंधीन जे तनी सदा पोयां सीहे लहनि नथा उहो सीहे जी सारी कोन था लहनि उहो छा पिया कनि कुटी न कुट लोहार उहो लोहार जो जेको किचिरो जेको आहे लोह जो मठ जंहिंखे चइबो आहे कुटी न कुट लोहार हाणे उन ई भेणीअ उन्हनि भेणनि ते हाणे जेको आहे उते उन जेको आहे किचिरे खे लॻा पिया आहिनि ऐं हिननि जा वॾा जेके हूंदा हुआ सीह जी सार लहंदा हुआ इहे फौलाद सां रांदियूं कंदा हुआ उन मां सुठियूं तराड़ूं ठाहींदा कुआरियूं ठाहींदा ही छा पिया कनि ही तनी सदा पोयां कुटीन सीह लहन सार कुटीन कुट लोहार हाणे उन भेणीअ अॼु बि तव्हांजो ही सबक़ु पूरो थियो इन ते बहस सुभाणे कंदासीं ऐं तव्हां पाण में जॾहिं वियो पाण में गॾिजो या ॿिए कंहिंसां वियो त जेका बि ॻाल्हि तव्हांखे जेतिरी सम्झ में आई हुजे उन ते तव्हां बहस कजो उन ते ॻाल्हाइजो सुभाणे वरी ईंदो त वरी पाण उन ते वठी ॻाल्हाईंदासीं महिरबानियूं हीउ शौर जो सफ़र जेको आहे सो जारी आहे ऐं हीउ अणखुट सिलसिलो आहे असीं खुटी वेंदासीं न कॾहिं खुटियनि लतीफ़ खुटे सिज खुटे या ॿिज खुटे महिरबानियूं ऐं ज़िंदगी ॾांहुं ख़ैरु हुजे सुभाणे वरी जेको आहे सो इन साॻी केर ते लतीफ़ कबीर जो जेको आहे सो मजलिस में वेंदासीं फ़िलहालु मोकिलायूं था वरी थोरो शाम जो टाइम पियो थिए थोरो वरी घुमिजे फिरिजे वाक बाक कजे थोरो टंगुनि खे बि साइजे दुनिया जहान खे बि ॾिसिजे हीअं पखी पखर बि हींअर जेको आहे वणनि में वरिया हूंदा उनजो ॿुधियूं ॿुधूं फ़िलहालु किथे घणा वण थोरा थी विया बाक़ी जेके वण बचिया आहिनि ॾाढा उन में पखी थो अचे छा पखियुनि जूं ॻोल्हियूं आहिनि पखियुनि जूं महिरबानियूं तव्हां सभिनी जी महिरबानी तव्हांजी असां ते साईं अचो था अॼु तव्हांखे सबक़ु था ॿुधायूं त असां पाण जो सबक़ु था सिखूं
इहे ॻाल्हियूं जेके आहिनि आम ॻाल्हियूं त आहिनि हिननि जे वाता जॾहिं ॿुधूं था त इहे ॻाल्हियूं ॾाढियूं अमुल ऐं लाभार्थी महिरबानी तव्हांजो वरी सुभाणे पाण इन महफ़िल में हिते ई मिलंदासीं।